नाज़रीन, डॉक्टर फतेह मरी सिंध यूनिवर्सिटी के वाइस चांसलर तौर उहदे की चार्ज संभाले वरती है। तफ़सील रवा इरफान बुरफत। जी इरफान। जी, सिंध की मादर इल्मी सिंध यूनिवर्सिटी जामशरो में वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी की मुक़ररी जेको आहे 3 ॾींहं अॻु में थी, जंहिंखां पोइ वॾे वज़ीर तरफ़ां हुन समरीअ ते साइन करण खां पोइ उहो नोटिफिकेशन बाज़ाब्ता कढियो वियो, जंहिंखां पोइ अॼु सूमर ॾियारे ते वाइस चांसलर जेको नओं मुक़ररु कयो वियो आहे उहो डॉक्टर फतेह मरी जेको आहे सिंध यूनिवर्सिटी जे SE2 बिल्डिंग वाइस चांसलर ऑफिस में पहुची पंहिंजे उहिदे जी चार्ज वठी छॾी आहे, जंहिंखां पोइ तक़रीबन ऑफिसर सिंध यूनिवर्सिटी जा प्रोफेसर उस्ताद ऐं मुलाज़िम उन खां गॾु वॾे तइदाद में सियासी समाजी हर मकतब ऐं फिक्र जे माण्हुनि तरफ़ां हिकिड़ी आजियां कई वई आहे ऐं उहो जेको वाइस चांसलर ऑफिस में मुख़्तलिफ़ शोबनि जे सरबराहनि सां पिणु मुलाक़ातूं कयूं आहिनि, अमलदारनि सां मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं जेके मुख्य उहिदेदार आहिनि जेके यूनिवर्सिटी के कलमदार संभाले वेठल उन्हनि सां बि पिणु मुलाक़ातूं कयूं आहिनि। हींअर जेको आहे वाइस चांसलर मुख़्तलिफ़ शोबनि में दौरे करण खां पोइ जेको आहे सो हींअर सेनेट हाल में जेको आहे उन्हनि जी गॾिजाणी हलंदड़ आहे, जंहिंमें यूनिवर्सिटी जा जेके तक़रीबन मुख्य सरबराह आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं थी रहियूं आहिनि ऐं मुलाज़िमनि सां मुलाक़ातूं ऐं जेके ऑफिसर्स आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं करे रहिया आहिनि। उन मौक़े ते वाइस चांसलर डॉक्टर फतेह मरी चयो त हीअ सिंध यूनिवर्सिटी पाकिस्तान जी सिंध जी वॾे में वॾी यूनिवर्सिटी आहे, असांखे फ़ख्रु आहे जो हिते असांजी मुक़ररी थी आहे। इंशा ताला जेके बि यूनिवर्सिटी जा उस्ताद मुलाज़िम या शागिर्द आहिनि या ऑफिसर आहिनि उन्हनि खे गॾियल तौरु खणी हलिबो ऐं यूनिवर्सिटीअ जे बहितरीअ लाइ असां सभु सोचूं था ऐं दुआऊं आहियूं। जी इरफान, जी मेहरबानी।